हिते अहम ख़बर खां वाक़े आगाह कंदा हलूं। पाक फ़ौज हक़ जी जंग दौरान शहीद थी वियलनि ऐं ज़ख़्मियुनि जा तफ़सील जारी करे छॾिया आहिनि। ISPR मूजिबि वतन जी हिफ़ाज़त कंदे 11 जवाननि शहादत माणी। ISPR मूजिबि पाक फ़ौज जा 6 ऐं हवाई फ़ौज जा 5 जवान शहीद थिया आहिनि। ISPR मूजिबि शहरनि ते अगराई कंदड़नि खे जवाब ॾींदे 78 अहलकार ज़ख़्मी थिया। 6 ऐं 7 मई दौरान भारतीय अगराई में 40 शहरी शहीद थिया। ISPR मूजिबि शहीद थी वियलनि में 7 औरतूं ऐं 15 ॿार शामिल। 10 औरतुनि ऐं 27 ॿारनि समेत 121 शहरी ज़ख़्मी थिया। ISPR मूजिबि लांस नाइक इकरामुल्लाह वतन जी हिफ़ाज़त कंदे शहादत माणी। चेक टेक्नीशियन औरंगज़ेब जान जो नज़रानो पेश कयो। सीनियर टेक्नीशियन नजीब वतन जो दिफ़ा कंदे शहीद थी वियो। ISPR मूजिबि कारपोरल टेक्नीशियन फारूक बि शहादत माणी। अमांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त पाक फ़ौज हक़ जी जंग दौरान शहीद थी वियलनि ऐं ज़ख़्मियुनि जा तफ़सील जारी करे छॾिया आहिनि। ISPR मूजिबि वतन जी हिफ़ाज़त कंदे 11 जवाननि शहादत माणी। ISPR मूजिबि पाक फ़ौज जा 6 ऐं हवाई फ़ौज जा 5 जवान शहीद थिया। ISPR मूजिबि शहरनि ते अगराई कंदड़नि खे जवाब ॾींदे 78 अहलकार ज़ख़्मी थिया ऐं 6 ऐं 7 मई दौरान भारतीय अगराई में 40 शहरी शहीद थिया। ISPR मूजिबि शहीद थी वियलनि में 7 औरतूं ऐं 15 ॿार शामिल। 10 औरतुनि ऐं 27 ॿारनि समेत 121 शहरी ज़ख़्मी थिया। ISPR मूजिबि लांस नाइक इकरामुल्लाह वतन जी हिफ़ाज़त कंदे शहादत माणी। चेक टेक्नीशियन औरंगज़ेब जान जो नज़रानो पेश कयो। सीनियर टेक्नीशियन नजीब वतन जो दिफ़ा कंदे शहीद थी वियो। ISPR मूजिबि कारपोरल टेक्नीशियन फारूक बि शहादत माणी। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त पाक फ़ौज हक़ जी जंग दौरान शहीद थी वियलनि ऐं ज़ख़्मियुनि जा तफ़सील जारी करे छॾिया आहिनि। ISPR मूजिबि वतन जी हिफ़ाज़त कंदे 11 जवाननि शहादत माणी। ISPR मूजिबि पाक फ़ौज जा 6 ऐं हवाई फ़ौज जा 5 जवान शहीद थिया।